ताज़ो ताल के गंबर जे नंढे ॻोठ अली बख्श सिरोही जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल के एलिमेंट्री स्कूल जो दर्जो मिलण बाद स्कूल में मुक़रर थियल उस्तादनि तदरीसी माहौल के बेहतर बनाइण जो अज़्म कयो आहे। हेडमास्टर बरकत अली गुलाल ऐं ॻोठ जे नौजवान उस्ताद वसीम अब्बास गॾिजी गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल अली बख्श सिरोही के मॉडल स्कूल बणाए साबित कयो आहे त जज़्बो हुजे त वसीलनि जी खोट भी रुकावट नथी बणिजे। ओचिते कयल सर्वे दौरान आवाज़ टीवी के स्कूल जो माहौल शानदार नज़र आयो, जॾहिं त ॿारनि खे निसाबी तोड़े गैर निसाबी सरगर्मियुनि में घणो अॻिते ॾिठो वियो। रोज़ानो वक़्त ते थींदड़ असेंबली में ॿारनि जी सफ़ाई सुथराई यूनिफॉर्म जी चकास थिए थी, जॾहिं त सरकारी स्कूल हूंदे मयारी ख़ानगी स्कूल जहिड़ो मंज़र नज़र अचे थो। अॼु मुंहिंजी दिलि घुरे थी त पंहिंजे उस्ताद जे शान ऐं मान में कुझु बयानु करियां, पर ख़ौफ़ इन ॻाल्हि जो आयो मुंहिंजी नंढड़ी ज़बान नंढड़ो फ़हम किथे उस्ताद जे शान बयानु करण में नाइंसाफ़ी न करे वे, छो त वालिदैन खां पोइ उहो उस्ताद ई आहे जेको असांजे रोशन ज़हन जो ज़ामिन आहे। मुंहिंजा प्यारा ॿारो, तव्हां चाहियो था त असांजो नालो हिन दुनिया में अमर थिए त सिर्फ़ु इख़लाक़ बाइख़लाक़ जा ज़मीर बणिजो, पाड़े ऐं ॻोठ जे वॾनि ऐं नंढनि सां मोहबत करियो त तव्हांजे मुस्तक़बिल वारी ज़िंदगी सुंदर गुज़रंदी। जनाब सदर हज़रत आदम अलैहिस्सलाम के वो रुतबो मिलियो जो मलाइकनि खे हुकुम कयो वियो खेनि सजदो करियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम के उहो शान मिलियो जो संदर रहण वारी जाइ मके मुअज़्ज़म के हज जो मरकज़ बनायो वियो। स्कूल जे उस्तादनि तोड़े ॿारनि ज़िले खैरपुर जे तालीम खाते खां घुर कई आहे त फर्नीचर ऐं उस्तादनि जी खोट जहिड़ा जाइज़ मसइला अवली जी बुनियाद ते हल कया वञनि त जीअं तदरीसी अमल बिना रुकावट जे जारी रखे सघिजे।